खे आगाह कंदा हलूं। सांगड़ वेझो जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में छेड़े सबब 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ मजनो मुस्लिम में मामूली ॻाल्हि तां जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण जे करे औरतुनि समेत 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। खे आगाह करे रहिया आहियूं। सांगड़ वेझो जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े सबब 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ मजनो मुस्लिम में मामूली ॻाल्हि तां जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान लखियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब औरतुनि समेत 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खे आगाह कंदा हलूं। सांगड़ वेझो जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े सबब 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ मजनो मुस्लिम में मामूली ॻाल्हि तां जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब औरतुनि समेत 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। चिनासी नवां खे आगाह कयूं पिया। सांगड़ वेझो जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। ॻोठ मजनो मुस्लिम में मामूली ॻाल्हि तां जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण जे करे औरतुनि समेत 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। सांगड़ वेझो जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। ॻोठ मजनो मुस्लिम में मामूली ॻाल्हि तां जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े जे नतीजे में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब औरतुनि समेत 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। सांगड़ वेझो जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। ॻोठ मजनो मुस्लिम में मामूली ॻाल्हि तां जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। सांगड़ खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सारंग वसाण लाइन ते मौजूद आहे। जी सारंग, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधायां त सांगड़ थाणे जे वेझो ॻोठ आहे मजनू मुस्लिम, जिथे ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे, जंहिं में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण करे 16 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, जिन में 3 औरतूं 4 ॿार शामिल आहिनि। तव्हांखे ॿुधायां त ज़ख़्मियुनि में जेको आहे नज़ीर अहमद जमाली, गुल मोहम्मद जमाली, नवीद अहमद, अलाउद्दीन, अब्दुल गफूर, मौलवी गुल मोहम्मद, अशरफ, अब्दुल वाहिद, शहबाज, हाजी अब्दुल गनी समेत ॿिया शामिल आहिनि। हिन वक़्तु जेके आहे सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। हिन वक़्तु जमाली बिरादरी आहे जेके ॿिन्ही धुरनि जा सभी माण्हू जेके आहिनि उहे सिविल अस्पताल पहुची विया आहिनि। सांगड़ पुलिस जेका आहे हिन वक़्तु सिविल अस्पताल खे कड़ो चाढ़े छॾियो आहे ऐं कंट्रोल खे जेको आहे हिन वक़्तु पुलिस संभाले रही आहे। जी ठीकु आहे सारंग, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।